अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे शहदाद ॻोठ मां नज़ीर अहमद सूमरो जी रिपोर्ट। शहदाद ॻोठ भरिसां उमर शाह बाईपास रोड ते डंपर निमाज़ पढ़ंदड़ मथां चढ़ी वियो। निमाज़ी चीबाट जी फौत, पुलिस खे इतला, फौतीअ जे घर में कोराम मची वियो। तफ़सीली ख़बर मूजिबि बी सेक्शन थाणी जी हद दरगाह उमर शाह बाईपास रोड जे पासे सां निमाज़ पढ़ंदड़ मथां डंपर ड्राइवर डंपर खे रिवर्स करण दौरान मोहम्मद उमर पठान डंपर जे हेठां अची वियो। इतला मिलण ते बी सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फोतीअ जी लाश खे खणाए तालके अस्पताल पहुचायो आहे। पुलिस डंपर खे पंहिंजे हिरासत में वठी छॾियो आहे, जॾहिं त वाक़े बाद डंपर ड्राइवर फरार थी वियो आहे। होॾां इतला मिलण ते फोतीअ जे घर में कोराम मची वियो आहे। राब्ते करण ते बी सेक्शन थाणे जे वॾे मुंशीअ मीडिया खे ॿुधायो आहे त फोती मोहम्मद उमर पठान निमाज़ पढ़ी रहियो हो त मथस डंपर ड्राइवर रिवर्स करण दौरान निमाज़ीअ मथां चाढ़े छॾियो हो। फोती मोहम्मद उमर पठान कोयटा जो रहवासी आहे, जंहिंजे मड़ खे तालके अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। ख़बरुनि जी दुनिया।